ठारू शाह अवाम खे सेहत जूं सहूलतूं फराहम करण लाइ कोशिशूं पिया करियूं। अवाम फरहान अल्ट्रासाउंड ते अवाम खे सस्तो इलाज ऐं सस्तियूं टेस्टूं मुयसर आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार टाउन कमेटी वाइस चेयरमैन हाजी अब्दुल रऊफ़ ख़ानज़ादा ठारू शाह में फरहान अल्ट्रासाउंड क्लिनिक जो इफ़्तिताह कंदे कयो। हुन त माण्हू अल्ट्रासाउंड लाइ नौशरो मोरो ऐं कंडियारो वेंदा आहिनि, पर हाणे माण्हुनि खे ठारू शाह में इहा सहूलत मुयसर कई वई आहे। जहिड़े काउंसलर टका ख़ान ख़ानज़ादा, अॻूणो डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर सलीम रज़ा ख़ानज़ादा ऐं डॉक्टर हसन अली शाह तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त ठारू शाह में अल्ट्रासाउंड जी सहूलत मौजूदु न हुई, जंहिं सबबु हितां जो अवाम परे परे शहर में वञी गॾियूं फीसुनि ते अल्ट्रासाउंड कराइण ते मजबूर हुया। ख़ानज़ादा बिरादरी जी कोशिश सां फरहान अल्ट्रासाउंड क्लिनिक क़ाइमु करे अवाम खे तकलीफ़ुनि खां बचायो वियो आहे। हाणे पंहिंजे शहर में अवाम खे सस्ते में अल्ट्रासाउंड कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।